अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सघन सुदन सूरजी था रुनकन रंजूरी, प्या हिन पट में मथन मामूरी, लगिन लऊं लतीफ़ चए सदा जी सूरी, पिरत जिन पूरी तिन रोयो विहामे रातड़ी। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिए। दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो, उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल कबूल पवे। नामियारे शाइर मोहब्बतन जे सफ़ीर अहमद ख़ान मदहोश जी वरसी जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम खणी आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर, अव्हां जो मेज़बान हबीब लगारी। आणिया किथां तशबीह का सभ खां अलॻि सभ खां जुदा, तोखे मिठा ख़लक़ियो ख़ुदा सभ खां अलॻि सभ खां जुदा, मदहोश जी आ आरज़ू वेठो हुजी तूं रूबरू, मुंहिंजी तलब मुंहिंजी जुदा मुंहिंजी तलब मुंहिंजी दुआ सभ खां अलॻि सभ खां जुदा। ख़ूबसूरत सिटूं सरजींदड़ नामियारो शाइर अहमद ख़ान मदहोश 15 अप्रैल 1931 ते ख़ैरपुर नाथन शाह जे ॻोठ सुल्तान चांडियो में पैदा थियो। संस वालिद हाजी फ़क़ीर शुगली संस जनम ते शाइरी पिण कई। सुगड़नि जे सरताज जलाल खटी जे ख़ानदान सां तालुक़ु हुजण जे करे हुन जो शाइरी तरफ़ नंढे हूंदे खां ई लाड़ो थियो। अहमद ख़ान सुमरो मां अहमद ख़ान मदहोश बणजण बाबति हू पाण ॿुधाईंदो हो त हिकु ॾींहुं परेशान वेठो हुउसि त महबूब अची चयो त अहमद ख़ान अॼु त सफ़ा मदहोश लॻो पियो आहीं। जंहिं बाद हुन पाण खे मदहोश सॾाइणु शुरू कयो। अहमद ख़ान मदहोश जो ख़ानदान 1932 में जोही शहर में अची आबाद थियो। हुन शाइरी जी सिख्या सैयद नजफ़ अली शाह लकियारी ऐं फैज़ बख्शापुरी खां हासिल कई। संस 2 किताब दिलि जूं ॻाल्हियूं ऐं नज़र में नज़रबंद छपियल आहिनि। अहमद ख़ान मदहोश 26 जून 2010 ते परस्तारनि खे सोगवार छॾे उन राह जो राही थियो जितां को बि वापसि नाहे वरियो। सच त हूअ प्यार जो पखिड़ो हो ऐं उॾामी वियो। मां पखी हाँ प्यार जो, प्यार जे इज़हार जो, ओ धार जो न मार जो, मुखे धार जो न मार जो। मां पखी हाँ प्यार जो, प्यार जे इज़हार जो, धार जो न मार जो, मुखे धार जो न मार जो, धार जो न मार जो, मुखे धार जो न मार जो। मां पखी हाँ प्यार जो, प्यार जे इज़हार जो, धार जो न मार जो, धार जो न मार जो, धार जो न मार जो, मुखे धार जो न मार जो। वास्ते अल्लाह दे प्यार जो को भेरणो, वास्ते अल्लाह दे प्यार जो को भेरणो, मेरणो ई मेरणो मोहब्बतुन जो गेरणो, मेरणो ई मेरणो मोहब्बतुन जो गेरणो। नफ़रतुन जे पार दे कीन की उडार जो, नफ़रतुन जे पार दे कीन की उडार जो, धार जो न मार जो, धार जो न मार जो, धार जो न मार जो, मुखे धार जो न मार जो। मां पखी हाँ प्यार जो, छापी थी पवे मगर मूर मुंह न मोड़ जो, छापी थी पवे मगर मूर मुंह न मोड़ जो। दिल घुरियूं ही दिल कशूं दिल भरियूं न तोड़ जो,
धार जो धार जो न मार जो धार जो न मार जो मां पखी हाँ प्यार जो प्यार जे इज़हार जो धार जो न मार जो मुखे धार जो न मार जो धार जो न मार जो धार जो न मार जो मदहोश जे मरी वञे होश खे संभाल जो मदहोश जे मरी वञे होश खे संभाल जो महकंदे सिंगार जो मुर्कंदे संवार जो महकंदे सिंगार जो मुर्कंदे संवार जो सामड़ीअ जी साम में सामड़ीअ जी साम में कोई भली संभार जो मार जो न मार जो मुखे धार जो न मार जो ओ धार जो न मार जो मुखे धार जो न मार जो मां पखी हाँ प्यार जो प्यार जे इज़हार जो मां पखी हाँ प्यार जो प्यार जे इज़हार जो धार जो न मार जो धार जो न मार जो धार जो न मार जो मुखे धार जो न मार जो ओ धार जो न मार जो मुखे धार जो न मार जो धार जो न मार जो धार जो न मार जो धार जो खूबसूरत शायर आमद खान मदहोश जी खूबसूरत शायरी सां ही आवाज़ हो ममताज़ लाशारी जो। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आऊं अवांजो मेज़बान हबीब लगारी असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं नाम्यारे शाइर अहमद खान मदहोश जी यादि में ख़ासि प्रोग्राम। अहमद खान मदहोश के भेटा पेश कंदे लफ़्ज़नि जा पोपट उॾारे थो नौजवान लेखक रहमतुल्लाह पीरज़ादो। अहमद खान मदहोश ग़ुलामी जे दौर में सिंध जो मोहबत कंदड़ शाइर आहे। फ़लस्तीन जो झूनो सियासतदान यासर अरफ़ात इसराइल ऐं अमेरिका सां मुसलसल ॻाल्हियुनि जी नाकामी खां पोइ हिकु वक़फ़े दौरान जॾहिं अमेरिकी ऐं इसराइली अॻुवान खाई पी रक़्स ॾिसी रहिया हुआ त अचानक यासर अरफ़ात उथियो ऐं हूअ जाम हथ में झले रक़्स कंदड़ छोकिरी जे ॿाहुनि में ॿांह विझी रक़्स करण जी जाम ॾेखारणु लॻो। जिते पहिरियां त अमरीकी मुस्कुराया ऐं जॾहिं कैमरान जो रुख यासर अरफ़ात ॾांहुं थियो ऐं मीडिया संस तस्वीरूं ऐं फोटीज़ वठणु लॻी त अमेरिकन जे चहिरे ते चहिरनि तां शैम्पियन जा खुमार काफ़ूर थियणु लॻा। असल में यासर अरफ़ात उन्हनि खे ॿुधाइणु पिए चाहियो त असीं बि रक़्स करण ऐं जाम हथ में झले ज़िंदगी जा खुमार हासिलु करणु चाहियूं था, मगर असांखे उहे मुसरतूं मुयसरु न आहिनि छो त असीं ग़ुलाम आहियूं। ऐं मदहोश जी शाइरी खे उन नज़र में ॾिसी रहियो आहियां। साम्हूं सॼणु हुजे ऐं नज़र में नज़र हुजे, पंहिंजी ख़बर हुजे न की ॿिए जी ख़बर हुजे, चाहियां इहो नथो को जन्नत में घर हुजे, दिलबर जो दर हुजे ऐं संस दर ते सिर हुजे। मदहोश खे शाइरी विरसे में न मिली पर हुन पाण महिनत ऐं जाखोड़ सां नालो कमायो। हुन सिंध जी वस्ती वस्ती वाहण वाहण में मेलण महफ़िलनि ऐं अदबी मेड़ाकनि में वञी रातियूं जागी शेर ॿुधाया मदहोश तॾहिं मदहोश थियो। बुनियादी तरह संस तालुक़ ॿाराड़ी सां हुजण करे हूअ पंहिंजी शाइरी में जेका ॿोली खणी आयो उहा निज ठेठ सिंधी ॿोली हुई, जंहिंमें ॿियनि ॿोलियुनि जो ग़लति मिलाप शामिल न हो। संस लहजो अलबत्ता काछे जे सिरैकी वारो सुरीलो लहजो हो, छो त संस माउ ॿोली सिरैकी हुई। उन करे संस बयान जो अंदाज़ मिठो ऐं मसरूर कंदड़ हो। आणिया किथां तशबीह का सभ खां अलॻि सभ खां जुदा। अहमद खान मदहोश हाफ़िज़ अहसन चना जे इसरार ते 1960 खां शाइरी शुरू कई। हुन अध सदी शाइरी सां साथ निभायो। जीअं त पाण मदरसे जो पढ़ियल हो ऐं आलम अदीब फाज़िल जी सनद हासिल हुअसि, जेका यूनिवर्सिटी जे हवाले सां ग्रेजुएशन जे बराबरि डिग्री आहे।
ऐं फ़ारसी तोड़े अरबी पढ़ियल हुअसि, उन करे उरूज़ ते मज़बूत गिरफ़्त हासिल हुअसि। संस कुझु शहरनि में फ़ारसी जो असर बि मौजूदु आहे। ख़ैर ख़्वाह मुंहिंजा सभई अहले गुलशन थी विया, आरज़ू ऐं गुल में कंडा ज़ेब दामिन थी विया। हा ख़ुशी मां होश ऐं मदहोश ॿई उॾरण लॻा, दिलि रुबा जा दूबदो जंहिं वेल दर्शन थी विया। या संस गज़ल जा ही शेर त ख़्याल गेसूए दिलदार बहितर आ, जुनून आरज़ूए दार बहितर आ, छॾे ॾे नीम बिस्मिल खे त पियो तड़पे, ए कातिल लज़त आज़ार बहितर आ। इन्हनि गज़लनि जे शेरनि में अहले गुलशन, आरज़ूए गुल, ज़ेब दामन, ख़्याल गेसू, नीम बिस्मिल जहिड़ियूं तरकीबूं पुराणी फ़ारसी ज़दा गज़ल जूं झलकियूं आहिनि। उनखां अलावा ज़ेर इज़ाफ़त ऐं हज़्फ़ करण वारो अंदाज़ बि फ़ारसी ज़दा आहे, जेको मदहोश वटि किथे किथे नज़र अचे थो, मगर हू फ़ारसी तरकीबनि में मुक़ीद नाहे। हू हाफ़िज़ अहसन जना ऐं फ़ैज़ बख्शापुरी जे वेझो रहियो, मगर हुन गज़ल खे उन्हनि उस्तादनि जे गज़ल खां बि वधीक सहल कयो ऐं सुहिणो बणायो। हुन जो सिंधी ॿोली सां चाह कंहिं बि सबूत जो मुहताज नाहे। हू आईने खे आहियूं ऐं फ़ारसी खे पारसी कोठे थो लिखे थो, यानी हू मुरवज लिखियत जी लफ़्ज़ जो लोक लहजो कमु आणे थो, जीअं परचियल लफ़्ज़ खे आम तरह परतल करे तकड़ में उचारियो वेंदो आहे। आउं सम्झां थो त अहमद ख़ान मदहोश अखर अखर सां इश्क़ कयो आहे ऐं हूअ सिट सिट सां संजीदा नज़र अचे थो। जॾहिं खां अख लॻी तोसां तॾहिं खां अख लॻी नाहे, जॾहिं खां चाक कई दिलि तो तॾहिं खां चाक थी नाहे। करे थो वार खोले वार सोसो वार ओ सोहणा, लॻा थम डंग अंग अंग वंग जंहिंजो दन ई नाहे। अहमद ख़ान मदहोश पंहिंजो पाण खे शाइरी लाइ मुकमल तरह वक़्फ़ करे छॾियो हो। तोड़ जो संस शाइरी जो अहम मौज़ू मुहबत आहे, मगर ईअं बि नाहे त मदहोश मौज़ू जे हवाले सां यकसाने जो शिकार रहियो आहे। हुन वटि मुहबत जा कई मौज़ू आहिनि। हू ज़ुल्फ़ ऐं लबो रुख़सारनि सां ॻाल्हियूं त बाकमाल करे थो, मगर हू नज़रनि जो बि कुठल आहे। तॾहिं त पंहिंजी शाइरी जे किताब जो उनवान ई नज़र में नज़रबंद रखियाऊं। वटसि महबूब खे रिझाइण जो जेको ॾांहुं आहे उहो बि निरालो अचे थो, ऐं हूअ मुहबत जे मयारनि मुर्कनि ऐं मेंढियुनि जो मुतरनम शाइर आहे। प्यार जे देस जो पखी आहियां, बेरहम दीद जो धकी आहियां, हाल मदहोश जो पुछो छा था, कीन की आहियां। यासस ज़ुल्फ़ परेशान जो हसीन मंज़र हिननि सिटुनि में ॾिसी सघिजे थो। वार चहिरे ते विछाए थी छॾी ओ जाना, राति में ॾींहं लिकाए थी छॾी ओ जाना, तुंहिंजे दर्शन जी करामत खे अञा कीअं मञा, मूंखे मदहोश बणाए थी छॾी ओ जाना। या मोहबत जे अमर जज़्बनि सां रचियल संस ही सिटूं त पाण जंहिंखे बि ॾिनई प्यार घुराए घर में, सो वरी कीन वरियो होश वराए घर में। मूं ज़माने जे ख़ुदाउनि जो बिगाड़ियो छा आहे, पंहिंजे महबूब जी तस्वीर लॻाए घर में। चाह तुंहिंजे या मदहोश रखियो अहिड़ी तरह, जीअं चङी चीज़ का रखबी आहे लिकाए घर में। मदहोश वटि काफ़े जी पुख़्तगी, रदीफ़ जो रचाव, वज़न बहर जी पकाई ते हाणे बहस त बिना सतही थींदो, छो त हुन वटि उन्हनि लवाज़मात जी खोट त कॾहिं बि नाहे रही, मगर पंहिंजे तख़लुस जो जहिड़ो हसीन इस्तेमालु मदहोश वटि आहे, अहिड़ो लुभाईंदड़ इस्तेमालु ॿियो सिंधी शाइरी में मुश्किल नज़र अचे थो। मथे सिटनि में मदहोश वटि किथे किथे तसौफ़ जी झलक अव्हांखे ज़रूरु नज़र आई हूंदी। तोड़ जो मथियां सभई शहर बेहद रोमानवी आहिनि, मगर हुनजी मुहबत फ़क़्ति महबूब जे मुजस्समे नक्श निगार ताईं महदूद नाहे, बल्कि हुनजी मुहबत में बालाग आहे। हू महबूब जे अदाउनि तां निसार थींदो, पंहिंजी गुफ़्तगू जो दाइरो ख़ुदा जे न अयां थींदड़ राज़नि ताईं वधाए वञे थो ऐं तसौफ़ जे नुक़्तनि ताईं दस्तरस रखे थो। जीअं संस शेर आहे त ही जो तोखे जान मन वेठो ॾिसां, ख़ाल के अकबर हस्तीअ मानहनि में ॾिसो, आशिक़नि हुन खे ॾिठो नाज़ में, भल तव्हां रोज़नि निमाज़नि में ॾिसो। जंहिं मोहबत में अक़ीदत नाहे, तमें काई बि हक़ीक़त नाहे, पंहिंजे सजदनि जो वापारी न आहियां, का जन्नत जी ज़रूरत नाहे।
मदहोश के मुख़्तसर लफ़्ज़नि में ईअं चई सघिजे थो त हू जिद्दत ऐं क़दाम जे विच ते हिकु पुल आहे जतां जदीद अदब जा केतिरा ई शाइर गुज़री पाण खे दरियाफ़्त करे सघनि था। उहा वक़्त जी तमामु वॾी सितम ज़रफ़ी चइबी जो अणछपियल मवाद जो ही जे गरम झोलनि में ज़ाया थी रहियो आहे। अहिड़े शाइर जा अमल किताब ऐं तहक़ीक़ी मकाला असांजे इदारनि खे शायदि का बि दिलचस्पी न पिया ॾियनि जो उन्हनि जी अशात जी का बि मनसूबाबंदी नज़र नथी अचे। अहमद ख़ान मदहोश जो अणछपियल शहरी मजमूओ अखियुनि जा सनीहा या क़ौमी शाइरी खां अलावा काछो कीअं थियो जहिड़नि मकालनि जा मसवदा वक़्त जे बवाटे ते रखियल कंहिं सवालिया निशान जा नज़र अची रहिया आहिनि। अॼु जेकॾहिं अहमद ख़ान मदहोश पाण ज़िंदा हुजे हा त हुन जे हालतनि ते ख़ुदि हू मंज़ूम अंदाज़ में कुझु ज़रूरु चई वञे हा। हुन अवामी रंग जी शाइरी ते लिखियल ही मुख़्तसर मज़मून संस ई सीटनि में मुकमिल कंदुसि। सिर लॻे सोणे सॼण सां सिर लॻे दिलि जे दिलबर मन जे मन सां सिर लॻे यारा मदहोश मुंहिंजो सांवरो तंहिं करे कुल सांवरनि सां सिर लॻे। अहमद ख़ान मदहोश इहो बि लिखियो हो त अगरि जग में काई वॾी ॻाल्हि आहे त वाइदा वफ़ाई वॾी ॻाल्हि आहे। भलनि सां भलायूं त हर को करे थो बुरनि सां भलाई वॾी ॻाल्हि आहे। सॼण तूं त तूं आहे मगर तुंहिंजे दर्जो गदागर गदाई वॾी ॻाल्हि आहे। सुखनि जा त साथी सवें पर ॾुखनि में थियण हाल भाई वॾी ॻाल्हि आहे। नज़र खे नज़र सां मिलाइण सोलो मगर आशनाई वॾी ॻाल्हि आहे। अङण ते अची पेर पाए न पाए रुॻो हुनजी हाई वॾी ॻाल्हि आहे। ए मदहोश कंहिंसां सिलण जहिड़ी नाहे पिरीं जा ॿुधाई वॾी ॻाल्हि आहे। अगरि जग में काई वॾी ॻाल्हि आहे त वाइदा वफ़ाई वॾी ॻाल्हि आहे। तन मन में सजण यार संदी तार लॻल हाय तार लॻल या तार लॻल आहे लगातार लॻल लगातार लॻल तन मन में सजण यार संदी तार लॻल हाय तार लॻल या तार लॻल आहे लगातार लॻल लगातार लॻल सोहणो सवायो ॿियो सिंगार करे थो वहवा जो वणी थो हिकु सोहणो सवायो ॿियो सिंगार करे थो वहवा जो वणी थो हिकु सोहणो सवायो ॿियो सिंगार करे थो वहवा जो वणी थो मखमूर नजर धार कजल धार लॻल लगातार लॻल मखमूर नजर धार कजल धार लॻल लगातार लॻल तन मन में सजण यार संदी तार लॻल हाय तार लॻल तार लॻल आहे लगातार लॻल लगातार लॻल रक्स करण आशिक नाशाद जे धड़के तड़पे पियो तड़पे रक्स करण आशिक नाशाद जे धड़के तड़पे पियो तड़पे रक्स करण आशिक नाशाद जे धड़के
तड़पे त पियो तड़पे हथ के अल छे छो न जो आज़ार लगल आ लगातार लगल आ हथ के अल छे छो न जो आज़ार लगल आ लगातार लगल आ तन मन में सजन यार संदी तार लगल आ हाय तार लगल आ यहाँ तार लगल आहे लगातार लगल आ लगातार लगल आ दिल चाक जिगर चाक छुटल जान बिना है अरमान बिना है दिल चाक जिगर चाक छुटल जान बिना है अरमान बिना है दिल चाक जिगर चाक छुटल जान बिना है अरमान बिना है सीने में सदी नाव के खमदार लगल आ लगातार लगल आ सीने में सदी नाव के खमदार लगल आ लगातार लगल आ तन मन में सजन यार संदी तार लगल आ आए तार लगल आ या तार लगल आहे लगातार लगल आ लगातार लगल आ इन हुस्न खुदा दाद जी तारीफ करया छा तस्वीर चित्रा छा इन हुस्न खुदा दाद जी तारीफ करया छा तस्वीर चित्रा छा इन हुस्न खुदा दाद जी तारीफ करया छा तस्वीर चित्रा छा मदहोश अजब जोड़ अर्जन सार लगल आ लगातार लगल आ मदहोश अजब जोड़ अर्जन सार लगल आ लगातार लगल आ तन मन में सजन यार संधी तार लगल आ हाय तार लगल आ या तार लगल आहे लगातार लगल आ लगातार लगल आ अहमद खान मदहोश जी सदाहयात शायरी सां ही ख़ूबसूरत आवाज़ हो ग़ुलाम रब्बानी जो अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं जो मेज़बान हबीब लगारी असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं नामियारे शाइर अहमद खान मदहोश जी वरसी ते संस याद में ख़ासि प्रोग्राम अहमद खान मदहोश के भेटा पेश कंदे नामियारो लेखक रिज़वान गुल लिखे थो कॾहिं कॾहिं के माण्हू पहिरीं मुलाक़ात में ई पंहिंजे प्यार भरे रवैये जो एतिरो त गहरो असर छॾे वेंदा आहिनि जो उन्हनि सां बार बार मिलण ते दिलि घुरंदी आहे सादगी सचाई पंहिंजाइप मुहबत ऐं ख़लूस जेकॾहिं मूंखे कंहिं इंसान में हिकु ई वक़्तु नज़र आया त उहो उहो ई अछे चापे सुनहरी वारो अवामी शाइर अहमद खान मदहोश हो तोड़े जो हूअ जिस्मानी तौरु अॼु असां वटि नाहे पर पोइ बि संस यादूं संस मुहबतूं संस पंहिंजाइप संस अथा समुंड जा छोलियूं हणंदड़ शाइरी असां वटि मौजूदु आहे जेका अहमद खान मदहोश जे हुअण जो अहसासु बार बार ॾियारे थी हूं बि को आर्टिस्ट को फ़नकार को शाइर या को बि तख़लीकार मुंहिंजे ख़्याल में मरी सघंदो ई न आहे छा लाइ त संस तख़यल ऐं संस तख़लीक़ूं बाक़ी रहंदियूं आहिनि
अहमद खान मदहोश बुनियादी तौर ते प्यार जो शाइर हो, जेतोणीक दुनिया जा लॻभॻि हड़ई शाइर प्यार जा ई शाइर आहिनि। छालाए त शाइरी जो महवर ई प्यार आहे, पर मदहोश जी शाइरी जो अवल ऐं आख़िर महरक प्यार ई प्यार आहे, जंहिंजो तज़किरो हू बार बार पंहिंजे मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ में बि खुलियल अंदाज़ में कंदो रहियो। खेसि जेका इश्क जी चिणग लॻी, उनखे हुन कॾहिं बि ज़माने खां न लिकायो हो। हू जॾहिं शाइरी कंदो हो त पने ते काफ़ियनि जी लिस्ट ठाहे पोइ शेर कोन ठाहींदो हो, बल्कि शाइरी त संस रूह जे गहराइनि मां उथली पने ते उतरी पवंदी हुई। के माण्हू पंहिंजे शेरनि सां सुञाता वेंदा आहिनि त के शेर वरी कुझु माण्हुनि सां सुञाता वेंदा आहिनि। जोही अहिड़ो शेर आहे जंहिंजा हूअं ॿिया बि केतिरा ई हवाला हूंदा, पर जोही जी नई सुञाणप अहमद खान मदहोश जे शेर वारी पिणु आहे। उन जोही में 5 अप्रैल 1931 ते अहमद खान सूमरे जो जनमु थियो। संस बुनियादी तालीम पिणु जोही में थी। हू अदीब आलम फाज़ल जो इम्तिहान पास करे प्राइमरी उस्ताद मुक़ररु थियो। हुन ॿारनि खे इल्म जी रोशनी ॾियणु शुरू कई। उहा रोशनी जेका मदहोश जे अंदर में समायल हुई, उहे सबक़ जेके मदहोश जे मन में मौजूदु हुआ, उहे सभई इज़हार लाइ आता हुआ। इज़हार जा हुअं ई त केतिरा ई शोबा हुआ, पर मदहोश खे जॾहिं कंहिंजे घोरनि घाए विधो त हुन पंहिंजे अंदर जे इज़हार जो ज़रियो शाइरी खे बणायो ऐं हुन शाइरी वसीले पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं करणु शुरू कयूं। कंहिंसां ओरियां दिलि जूं ॻाल्हियूं, चोरियां पोरियां दिलि जूं ॻाल्हियूं, नेठि त तूं बि सम्झी वेंदे होरियां होरियां दिलि जूं ॻाल्हियूं। अहमद खान मदहोश उमिरि रसीदा हूंदे बि सिंध में थींदड़ अदबी मेड़ाकनि, मुशाइरनि, कॉन्फ्रेंसनि ऐं सेमिनारनि में जोही खां हली ईंदो हो। उहे प्रोग्राम कराची में हुजनि, हैदराबाद में हुजनि, लाड़काणे में हुजनि या सिंध जे कहिड़ी बि कुंड कुड़च में हुजनि, रेडियो, टीवी ऐं मीडिया जे ॿियनि मिड़नी इदारनि सां मदहोश सदाईं जुड़ियल रहियो। परे खां ॾिसी वॾो बख हणी मिलंदो, नौजवाननि खे ॾाढो प्यारु ॾींदो हो। सुठे शहर ते वाह वाह करण में कंजूसी कॾहिं बि न कंदो हो। आम तौर ते सीनियर शाइर नौजवान शाइरनि जी शहर ते वाह वाह घटि कंदा आहिनि, पर मदहोश छालाए त जहिड़ो अंदरि तहिड़ो ॿाहिरि हूंदो हो, तंहिं करे हुन में कंहिं बि क़िस्म जी मसनूइयत नज़र न ईंदी हुई। असांजे समाज में जॾहिं इंसान जहिड़ा हूंदा आहिनि त उन्हनि जूं 100 उणायूं बयानु कंदे माण्हू न आहिनि थकबा, पर जीअं ई उहे हिन दुनिया मां लाॾाणो करे वेंदा आहिनि त उहे इंसान खेनि अज़ीम ऐं महान चवण में देरि न आहिनि कंदा। मुंहिंजे ख़्याल में मौत इंसान खे मुकमिल करे थो छॾे, जो संस सभु उणायूं बि सणस गॾु दफ़न थी वञनि थियूं। उन हद ताईं त उहा ॻाल्हि चङी आहे त विछड़ी वियल माण्हू खे चङनि लफ़्ज़नि सां यादि कयो वञे, पर उहो रवैयो ॿिन ग़लति आहे त कंहिं चङे माण्हू जे चङाइनि खे उनजे जहिड़े का बि मञता न मिले, पर उहो जॾहिं मरी वञे त संस क़बर ते मुक़बर वॾे खेसि अज़ीम महान कोठियो वञे। मुंहिंजे ख़्याल में असां वटि अक्सर आर्टिस्टनि सां अहिड़ी सूरतहाल थिए थी, जॾहिं हू जहिड़ा आहिनि त खेनि तनज़ जा तीर बर्दाश्त करणा पवनि था, पर संदन मुंहुं पुॼाणा खेनि ज़मीन तां खणी आसमान जे बुलंदियुनि ताईं पहुचायो वञे थो। उहो रवैयो हाणे बदिलजणु घुरिजे। मदहोश जॾहिं ज़िंदा हो त खेसि काफ़ी शिकायतूं हुयूं कुझु इदारनि खां, कुझु माण्हुनि खां। हू अक्सर बेक़दरी जो ज़िक्र कंदो रहंदो हो, पर हिकु ॻाल्हि ज़रूरु आहे त मदहोश उन्हनि ख़ुशि नसीबनि मां हो जिन खे पंहिंजे पढ़ंदड़नि पारां पंहिंजी हयाती में मान मञता ऐं इज़त मिली। जॾहिं तमीर हुसैन या मुमताज़ लाशारी जी आवाज़ में मदहोश जो कलाम सिर लॻे, सुहिणे सॼण सां सिर लॻे, टीवी तां नशर थींदो हो त माण्हू पंहिंजी गुफ़्तगू बंदि करे टीवी जो आवाज़ु वधाए छॾींदा हुआ। मदहोश जी शाइरी में नवाण आहे, अहिड़ी नवाण जेका हर कंहिं दिलि जो आवाज़ु बणिजी गूंजे थी। यारा मदहोश मुंहिंजो सांवरो, तंहिं करे कुल सांवरनि सां सिर लॻे। अहमद खान मदहोश जा किताब दिलि जूं ॻाल्हियूं, नज़र में नज़रबंद ऐं अखियुनि जा सनीहा छपिजी पधरा थी चुका, पर हुन सूफ़ी मंश शाइर जी अञा बि केतिरी शाइरी अणछपियल सूरत में संस लाइक़ु पुटु, जेको पिणु सिंधी शाइरी जो अहम नाव आहे, खेसि अदबी हलकनि में ख़लील आरिफ़ सूमरो जे नाले सां सुञातो वञे थो, वटि मौजूदु आहे। अहमद खान मदहोश जो तालुक़ ज़िले दादू सां आहे। उहो ज़िलो दादू जंहिं वेझे माज़ी में असांखे उस्ताद बुख़ारी, मुहसिन ककड़ाई, आसिम नाथन शाही ऐं वफ़ा नाथन शाही जहिड़ा सुहिणा शाइर ॾिना,
उन दादू ज़िले जे हिन सुरीले सीबते अवामी शाइर जी शाइरी सिंध जे केतिरनि ई फ़नकारनि ॻाई, जिन में आबदा परवीन, बरकत अली, मुमताज़ लाशारी, तमीर हुसैन, उस्ताद खुर्शीद अली ख़ान, उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरो ऐं ॿिया बि केतिरा ई शामिल आहिनि। मदहोश खे मुख़्तलिफ़ इदारनि पारां एवार्ड पिणु मिलिया, जिन में डॉक्टर तनवीर अब्बासी एवार्ड, नई ज़िंदगी एवार्ड, कलंदर शहबाज एवार्ड, अलहंदो शाह एवार्ड, दानिश एवार्ड ऐं ॿिया केतिरा ई सर्टिफिकेट पिणु शामिल आहिनि। पर मदहोश खे जेको सर्टिफिकेट आवाम पारां मिलियो, जेका मोहबत खेसि आम माण्हू ॾिनी, सा उन्हनि मिलणी सर्टिफिकेटनि खां कई भेरा वधीक हुई। अहमद ख़ान मदहोश पंहिंजे तर में शऊर ऐं इल्म जी आगाही खां अलावा समाजी कमनि कारनि में पिणु अॻिभरो रहियो। हुन पंहिंजे ॻोठ वासियुनि जे पंहिंजे वसीलनि मुताबिक़ इख़लाक़ी मदद पिणु कई। संस वॾो फर्ज़ंद ख़लील आरिफ़ पिणु संस ॾिनल तोहफ़ो आहे, जेको ॾाढी बुरजस्तगी सां संस छॾियल कम खे तेज़ी सां उकलाईंदो रहे थो। कंहिं बि शाइर या अदीब जे पुनीरनि में जेकॾहिं को अदब जो ज़ौक़ रखंदड़ या लिखंदड़ आहे त पोइ संस मवाद देर या सवेर सहड़ जी मर्ज़ आम ते अची थो वञे। पर जेकॾहिं पुनीर बदज़ौक़ आहिनि या खेनि इल्म अदब सां का दिलचस्पी न आहे त पोइ उन्हनि अदीबनि जूं ज़ाती डायरियूं बि हदी जे वर चढ़ी वञनि थियूं। 26 जून 2010 ते अहमद ख़ान मदहोश हज़ारे शहर धरती धणियुनि खे अर्पे असां सभिनी खां मोकिलाए ईअं चवंदो वियो त मां पखी हाँ प्यार जो, प्यार जे इज़हार जो, धार जो न मार जो, मूंखे धार जो न मार जो। मदहोश जो विछोड़ो यकीनन सिंधी शाइरी लाइ तमामु वॾो सानिहो हो पाण हसास शाइर हो। खेसि ॼाण हुई त विछोड़ो केॾो न अज़ियतनाक हूंदो आहे। खेसि अंदाज़ो हो, तॾहिं ई त चयाईं, दोस्त कंहिंखां जुदा ख़ुदा न करे, दोस्त कंहिंखां जुदा ख़ुदा न करे, कंहिंखे ही ग़म अता ख़ुदा न करे।
ही खूबसूरत आवाज़ हो ज़ेबुन निसा जो ऐं शाइरी हुई अहमद ख़ान मदहोश जी। हीअ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन आहे ऐं असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं नाम्यारे शाइर अहमद ख़ान मदहोश जी यादि में ख़ासि प्रोग्राम। आउं अवां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अहमद ख़ान मदहोश लिखियो हो त कीअं राति जुदाई में गुज़री ए यार प्यारा ॻाल्हि न पुछ, बेताबी ए दिल जे आलम जी ए दोस्त खुदारा ॻाल्हि न पुछ। मूं राति सॼी तड़पी तड़पी ओ जानब जागी घारे छॾी, छा हालत हुई पर तोखां सिवा दिलदार दुलारा ॻाल्हि न पुछ। पल पल में पिया थे पूर सवें सोदाव सवें ऐं सूर सवें, पल पल में पिया थे पूर सवें सोदाव सवें ऐं सूर सवें, केॾो न रहिया मुंहिंजी क़िस्मत जा गर्दिश में सितारा ॻाल्हि न पुछ। ही जीव जुखायल जुखंदो रहियो ऐं नेठ ईअं थी सुबुह वियो, कहिड़ा न ॾिना मूं वसा हिर हिन दिलि खे सहारा ॻाल्हि न पुछ। छा लुत्फ़ इनायत कुर्ब करम कयो तुंहिंजे तस्वर मूं ते सनम, तस्वीर अखियुनि जे आॾो अची कया कहिड़ा इशारा ॻाल्हि न पुछ। मदहोश अखियुनि खे परचाईंदे मूं कीन घटायो सरचाईंदे, तब कीन रहिया सारी राति रुना ही नेण वीचारा ॻाल्हि न पुछ। जे साम्हूं अची थो त ताबश थी मारे, लिकी थो त ॻोल्हा जी ख़्वाहिश थी मारे, जे कावड़ करी थो त कावड़ कुहे थी, जे परची पवी थो नवाज़िश थी मारे। तोखे नाह परवाह दिल जे लॻी जी, मूंखे इश्क तुंहिंजे जी आतिश थी मारे। तुंहिंजे पाक मुख जो निज़ारो थो मोहे, बनावत सजावत निगारिश थी मारे। रहे हुसन तुंहिंजे जो पर्दो सलामत, नकाबनि जे हूंदे निमाइश थी मारे। मुकी दॻे ई आहियां आऊं वेतर, संदे ज़ुल्फ़ वारी आराइश थी मारे। शब विसल में ख़ौफ़ फ़ुरक़त रहे थो, शबे हिजर में ग़म जी साज़िश थी मारे। अखियुनि ते न मदहोश इल्ज़ाम धर तूं, अखियुनि खे बि दिलि जी सिफ़ारिश थी मारे। अहमद ख़ान मदहोश लिखियो त हिन दिलि जी हक़ीक़त छा करियां जा शाद बिया नाशाद बिया, हिन दिलि जी हक़ीक़त छा करियां जा शाद बिया नाशाद बिया। ही ग़म ऐं ख़ुशी वारी बस्ती आबाद बिया बर्बाद बिया। नासैज नसीहत नेक मगर थियो दीवाने ते कोन असर, इंसान त पंहिंजी फितरत खां पाबंद बिया आज़ाद बिया। हित पाण सबक़ नओं सिखिजे थो ऐं पाण सबक़ थी रहिजे थो, इंसान जहां जे मकतब में शागिर्द बिया उस्ताद बिया। हित ॾाढ़ जो दामन भरिजे थो ऐं राह मुसाफ़िर फुरिजे थो, हिन शहर खे सम्झां छा सम्झां, हित दाद बिया बेदाद बिया। मां कंहिंजी शिकायत छो करियां, छो कंहिंजे गिला ते कन धरियां, कंहिं यारनि जा अहसान थिया कुझु क़िस्मत जी इमदाद बिया। तो रोज़ मरां ऐं रोज़ जियां मदहोश भला मां काॾे वञा, हर रोज़ नओं इरशाद बिया ऐं यार सितम ईजाद बिया। तो बह भञी विधम तबे रहमत ख़फ़ा न थी, एॾे गुनाह हूंदे नवाज़िश कज़ा न थी। सो ॾींहं यादि नाह जो मूंखां ख़ता न थी, पर ही बि यादि नाह जो तोखां अता न थी। मुंहिंजा गुनाह शुमार करण खां वधी चुका, तुंहिंजे इनायतन में कमी का बि कान थी। तोखे करीम केरु सॾींदो जहान में, मक़बूल तुंहिंजे दर ते अगर इल्तिजा न थी। वहमन में मुबतला थी गुज़ारियो सदाईं जंहिं, तंहिं बदनसीब दिलि जी किथां बि दवा न थी। साइल जे हिकु सुवाल सां झोल भरे छॾी,
कंहिंखां सॻी कॾहिं बि आ एॾी सख़ा न थी, मदहोश खां कॾहिं बि न थी का मुनाफ़िकी। हा थी त ना थी, जे ना थी त हा न थी। अहमद ख़ान मदहोश ॿिए ग़ज़ल में लिखे थो त फ़रिश्ता खणी विया ख़ता उस ताईं, त तुंहिंजी बि पहुती अता उस ताईं। निशा मुंहिंजे क़दमनि जा धुर ताईं हूंदा, अगरि तुंहिंजो आहे नक्श पा उस ताईं। ॿधमि तुंहिंजी पाज़ेब जो साज़ दिलकश, ॿुधमि तुंहिंजी पाज़ेब जो साज़ दिलकश, सॼियमि दिल रुबा उस ताईं। नज़र तुंहिंजे पेरनि जी दज़ आई जेसीं, कई मूं बि तुंहिंजी पुछा उस ताईं। पखेड़ियल ॾिठमि ज़ुल्फ़े आलम जा अॻिते, छॾियमि वाह करे मदा उस ताईं। खुलियल फैज़ तुंहिंजे जो दर जेसीं रहंदो, गदागर जी रहंदी सदा उस ताईं। मोहबत सां मुर्गी कंदे हा न जेसीं, टंगियल रहंदो दस्ते दुआ उस ताईं। कज़ा होश मदहोश जाथे थियनि था, वठी आई मूंखे कज़ा उस ताईं। दिलरुबा जी यादि में सारी फिज़ा रोई ॾिनो, हुन जुदा रोई ॾिनो ऐं हिन जुदा रोई ॾिनो। बुलबुल शहरो सुखन जी हर सदा रोई ॾिनो, गुल रुनो गुलशन रुनो बादे सबा रोई ॾिनो। आशियाने ते जॾहिं बिजली गज़ब जी पई किरी, बरक़ खिलंदी ई रही कारी घटा रोई ॾिनो। माॻ ते मोटियो पखी जी प्यार जो पिंजरो छॾे, चंद ॾींहंनि जे कफ़स बे इंतिहा रोई ॾिनो। नाज़ मां जो मोकिलाए नाज़ परवर थियो रवां, नाज़ बरदारनि सां गॾु नाज़ो अदा रोई ॾिनो। यार जी अहिड़ी रज़ा खे विसल चइजे या फ़िराक, जंहिं रज़ा ते दामन सब्र रज़ा रोई ॾिनो। आरज़ू दिलि जी नथी पूरी सघी यारो, जॾहिं हसरत दीदार सां गॾु मुदा रोई ॾिनो। बाग़े दुनिया मां कदम पंहिंजा घुमाए जीअं वरियो, प्यार जी ख़ुशबू रुनो बोए वफ़ा रोई ॾिनो। ज़िंदगी जो काफ़िलो बेसाख़ता लुटबो ॾिसी, रह रुनो राही रुनो ऐं रहनुमा रोई ॾिनो। सैर में उल्फत जी ॿेड़ी खेल ॿुॾंदे ॾिसी, साहिलनि रोई ॾिनो ऐं नाख़ुदा रोई ॾिनो। आख़िरी हिॾकी महल महबूब जी हिकु मुर्क ते, मुंहुं चुमी मासूमियत जो ख़ुदि कज़ा रोई ॾिनो। तुरबते मदहोश ते गुल रुख छटण आयो गुलाब, तंहिं बि हाय दिलरुबा चई बेख़ता रोई ॾिनो। दिलरुबा जी यादि में सारी फिज़ा रोई ॾिनो। हिक राति लाइ यार जमें मान थी पवे, ओ बीमार दिल जे दर्द जो, बीमार दिल जे दर्द जो, बीमार दिल जे दर्द जो दरमान थी पवे। हिक राति लाइ यार जमें मान थी पवे, हिक राति लाइ यार जमें मान थी पवे। बीमार दिल जे दर्द, बीमार दिल जे दर्द जो दरमान थी पवे। हिक राति लाइ यार जमें मान थी पवे, हिक राति लाइ यार जमें मान थी पवे। अचण जी नायता कर करे, तेरा भरे अचण जी नायता कर करे। खुशबू में तार दाम, खुशबू में तार दाम ऐवान थी पवे। हिक राति लाइ यार जमें मान थी पवे, रात लाइ यार जमें मान थी पवे। बीमार दिल जे दर्द जो, बीमार दिल जे दर्द जो दरमान थी पवे। हिक राति लाइ यार जमें मान थी पवे, हिक राति लाइ यार जमें मान थी पवे।
शोखी शोखी अदा करे त तबायूं मची शोखी अदा करे त तबायूं मची मुर्की ॾिसे त मौत मुर्की ॾिसे त मौत भी आसान थी पवे हिक रात लाइ यार जमे मान थी पवे हिक रात लाइ यार जमे मान थी पवे हुन जे मुसाफ़े रुखसार खे ॾिसी भला हुन जे मुसाफ़े रुखसार खे ॾिसी ताज़ो तवानो रोज़ थो ईमान थी पवे हिक रात लाइ यार जमे मान थी पवे रात लाइ यार जमे मान थी पवे दिल पर जेतिरा जूं कहिड़ियूं ॿुधायां करामतूं ओ दिल पर जेतिरा जूं कहिड़ियूं ॿुधायां करामतूं काफ़र कटो ॾिसे जे काफ़र कटो ॾिसे त मुसलमान थी पवे रात लाइ यार जमे मान थी पवे हिक रात लाइ यार जमे मान थी पवे बीमार दिल जे दर्द जो दरमान थी पवे हिक रात लाइ यार जमे मान थी पवे हिक रात लाइ यार जमे मान थी पवे हमीद राजपर जी सोणी सदा सां अहमद ख़ान मदहोश जी यादि में पेश कयल हिन प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरे चुका पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं।
हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।